الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا وسندنا وإمامنا ومحبوبنا ومرشدنا ومولانا محمد وسيدنا ومولانا محمدا عبده ورسوله. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ يرفع إبراهيم القواعد من البيت وإسماعيل ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم. ربنا وجعلنا مسلمين لك ومن ذريتنا أمة مسلمة لك وأرنا مناسكنا. أمة مسلمة لك وأرنا مناسكنا وتب علينا إنك أنت التواب الرحيم. ربنا وابعث فيهم رسولا
आयातिका वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम मन अहब्ब फित्रती फलयस्तन बिसुन्नती सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जिन दोस्तन के दुरूद शरीफ अचे तो उहे बुलंद आवाज़ सां महबूबन करीमन जी खिदमत में दुरूद शरीफ पढ़ो। ऐं ॿियो थोड़ी तकलीफ़ इहा कयो, वेझा वेझा थी अचो। जज़ाकल्लाह। हाणे तव्हांखे मौक़ो आहे क़ुरान शरीफ़ जे वेझो अचण जो। जेतिरो वेझो ईंदो ओतिरी रहमत वधीक मिलंदी। जज़ाकल्लाह। वेझा अची वञो। जज़ाकल्लाह। जंहिंजे बि अॻियां जाइ ख़ाली हुजे बिस्मिल्लाह करे चवण करे क़ुरान जे वेझो अची वञो। हाणे हीअ हिकु दफ़ो अल्लाह से तव्हांखे जज़ाए ख़ैर नसीब फरमाए, अल्लाह से तव्हांखे रहमतूं बरकतूं नसीब फरमाए। तव्हां क़ुरान जे वेझो आयो, अल्लाह से तव्हांखे शिफ़ा नसीब फरमाए। हाणे हिकु दफ़ो बुलंद आवाज़ सां ॾाढिया महबूबन करीमन जी खिदमत में अहिड़ो दुरूद पढ़ो जो रोज़े ताईं मज़ो महसूस थिए। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तगज़ीलना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइस सय्यिआत व तरफ़उना बिहा इंदका आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। इल्लिल दियारी हस्सबा यौमल इला अर्ज़िल हरम इल्लिल दियारी हस्सबा यौमल इला अर्ज़िल हरम बल्लिग सलामी रोज़तन फ़ीहा नबियुल मुहतरम बल्लिग सलामी रोज़तन फ़ीहा नबियुल मुहतरम
शम्स अज़्ज़ुहा मन खद्दुहु बदर अद्दुजा मन वजहुहु शम्स अज़्ज़ुहा मन खद्दुहु बदर अद्दुजा मन ज़ातुहु नूरुल हुदा मन कफ़्फुहु बहरुल हिमम। दीरोज दर बुस्तान सरा हम तो दिया ने खुशनवा पढ़ती थी नाते मुस्तफा बलगल उला बिकमाली बलगल उला बिकमाली। और कमरिया भी शौक में डाले हुए सर तोक में कहती थी अपने ज़ौक़ में कशफत दुजा बिजमाली कशफत दुजा बिजमाली। अरबल बुलस भी को ले के हर एक गुल की वो करती थी चर्चा सो बसो हसनत जमी उखसाली हसनत जमी उखसाली हसनत जमी उखसाली। अर चढ़ियों की सुनकर चहे इंसान भला क्यों चुप रहे लाजिम है उसको यूं कहे सल्लो अलैहि व आलिही। सामईन किराम बरादरान इस्लाम मुअज़्ज़िज़ीन किराम काबिल एहतराम इज्जत माब मुसलमान भाइरों बुजुर्गों ऐं दोस्तों बोठ अब्दुल सत्तार बख्श भयो घोटकी जे हिन इलाके में तवाई असां रात जे पहर में इन सालियानी कॉन्फ्रेंस में जमा थिया आहियूं। मटियारी खेबर खां दूर दराज जो सफ़र करे तव्हांजे हिन जलसे में रब्बुल आलमीन मुखे तव्हांजी ज़ियारत नसीब कई। इंतहाई काबिल एहतराम मोहतरम मोहम्मद तैयब साहिब मुसलसल राब्ते में हुआ। उन्हनि जी दावत ते हामी भरींदे ऐं ॻोठ वारनि जी हिन मेहनत खे ॾिसंदे ऐं तव्हांजी ज़ियारत नसीब कंदे मुंहिंजी घणी थकावट बिहम्दिही ताला दूर थी वई। ऐं ही भागन जी ॻाल्हि आहे रबियुल अव्वल 1442 हिजरी जी 16 तारीख़ तव्हां असां जमा थिया आहियूं। जीअं मां सफ़र करे गाड़ी मां लही तव्हांजे ॻोठ में आयुसि, पोइ वरी तव्हांजे जलसे में दाख़िल थियुसि त मां नज़र फेरी त हिकु या ॿ या टे बल्ब कोन्हनि। जाम तव्हां हिन जलसे गाह खे रोशनी ॾियण जे लाइ बल्ब हया आहिनि। ज़रूर इको साउंड वारे मुजीबुर रहमान साहिब हिकिड़ो बल्ब हयो हूंदो शाम जो, त तकड़ में इन ॿियो भयो हूंदो त रोशनी काफ़ी कोन्हे, वरी टियों भयो हूंदई त अञा बि रोशनी जी ज़रूरत आहे। 5 हयईं 10 हयईं, पर हुन कोशिश कई हूंदी सॼे जलसे गाह खे चमकायां। बिल्कुलु अहिड़ी तरह अॼु खां हज़ारे साल पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन बल्बन वांगुरु हिकु नबी चमक लाइ मोकिलियो, ॿियो मोकिलियईं, टियों मोकिलियईं, लखें अल्लाह मोकिलिया।
हजरत आदम के मोकली तो जरूरत महसूस कई तो नूह नजीउल्लाह के मोकलियां, हजरत नूह के मोकली तो जरूरत थी हजरत मूसा के मोकलियां। अल्लाह जीअं तमाम जलसे गाह के चमक ॾियण जे लाइ बल्बनि जो इंतज़ाम कयो, तीअं दुनिया के हिदायत जे नूर जी चमक ॾियण जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन नबीयनि जी नबूवत जो इंतज़ाम कयो। लखे नबी ईंदा रहा, उन लखे नबीयनि मां आखिरी नबी हजरत ईसा रूहुल्लाह हो, जंहिंखे अल्लाह आसमान ते खणी वरितो। जॾहिं आसमान ते हजरत ईसा रवानो थियो तो उन खां 100 साल गुज़री चुका हुआ, यानी 571 साल गुज़री विया। पोइ रब फैसलो कयो त हाणे दुनिया जी धरती के रोशन करण जे लाइ कंहिं बल्ब खे कोन ॿारबो, हाणे मके में हिकु सिज उभारबो जेको काइनात खे रोशन कंदो। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। अल्लाह रब्बुल आलमीन ही वॾी मेहरबानी कई। हेड़ो हिकिड़ो मूंसां गॾु हुजे त 10 कोप पी वेंदुसि। इंशाअल्लाह घुरायो था बीबी। जज़ाकल्लाह। अल्लाह से तुंहिंजी हज़रत खे अञा बरकत बि ॾींदो, क़बूल फरमाईंदो। शिकार पर वापस करे आवा ही आवा। माशाअल्लाह, वरी कुर्बानी आहे। अॼु तो बि शिकार पर मां शिकार खे ताणियो। तवज्जो कर। अल्लाह रब्बुल आलमीन मक्के पाक की सरजमीन में सिराज मुनीर रोशन सिज नबूवत जो बारा चायो। अल्लाह महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्याल शे इंतखाब करे देने आई। मुस्तफा जी माना चूंडियल अल्लाह रब्बुल आलमीन सोने नबी महबूब मोहम्मद मुरब्बी अरबी आशमी कुरैशी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साजल के अल्लाह से चूंडे दिनी, सब शयों चूंडे दिनो, खानदान दिनो जब चूंडे, घरवालियों दिनो तब चूंडे, शहर दिनो तब चूंडे, यार वफादार साहबी दिना तब चूंडे, जमानो दिनो तब चूंडे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इल्म दिनो तब चूंडे, किताब नहीं तब चूंडे, बिनी किबलन मक्का बोल नहीं तब चूंडे। अल्लाह रब्बुल आलमीन दे फैसलो कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के केड़े खानदान में पैदा कयो वने। हजारों साल पहरी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी चुको, एड़ी उन दुआ घुरी हुई। अल्लाह रब्बुल आलमीन वा दुआ पसंद करे, लायक करे, क़यामत ताईं कुरान में सेव करे छड़े। कॾहिं था चओ सब अल्लाह जो कुरान सिपारो नंबर पहिरियों सूरत जो नालो बकर आयत नंबर 129 कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बना वबअस फीहिम रसूला मिनहुम यतलू अलैहिम आयातिका वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। ताड़ियां जो सुभान अल्लाह। आए परवरदिगार जेके मबूस करण जो इरादो कयो थई मिनहुम और महबूब मोहम्मद अरबी के मुझे खानदान में पैदा फरमाए जाए। खुदा जी कुदरत है, घोटकी वारो खुदा जी कुदरत है। नबी पाक जो अबूब हजरत इब्राहिम जे खानदान मां तो अम्मा हजरत इब्राहिम जे खानदान मां बई
नबी साईं पीउ जो नालो मोहम्मद, मोहम्मद जे पीउ जो नालो अब्दुल्ला, अब्दुल्ला जे पीउ जो नालो अब्दुल मुतल्लिब, अब्दुल मुतल्लिब जे पीउ जो नालो हाशिम, हाशिम जे पीउ जो नालो अब्दे मनाफ, अब्दे मनाफ जे पीउ जो नालो कुसई, कुसई जे पीउ जो नालो किलाब। नबी पाक जी अम्मा जो नालो बीबी आमना, बीबी आमना जे पीउ जो नालो वहब, वहब जे पीउ जो नालो अब्दे मनाफ, अब्दे मनाफ जे पीउ जो नालो ज़ोहरा, ज़ोहरा जे पीउ जो नालो किलाब। बिनी जी निस्बत किलाब ताईं, किलाब जी निस्बत इब्राहीम अलैहिस्सलाम ताईं। साईं जन के भाव कोई कोन हो, भेण बि कोन हुई, हकीकी न भेण न भाउ। पर नबी पाक जिन औरतुनि जी थञ पीती, उन थञ में जेके भी शरीक थिया उहे नबी पाक जा रिज़ाई भाइर ऐं भेनरूं थिया। के ॿुधाईंदो घणा रिज़ाई भाइरनि साईं जन जा? मां ॿुधाईंदुमि इंशाअल्लाह। गणजो, तवजो कजो। साईं जन पहिरीं थञ हज़रत बीबी आमना जी पीती, ॿी थञ बीबी सुवैबा जी पीती, टी थञ साईं जन बीबी अलीमा जी पीती। पहिरीं थञ बीबी आमना जी, ॿी थञ हज़रत सुवैबा जी, हज़रत सुवैबा जी थञ अमीर हमज़ा रज़ी अल्लाह अन्हु भी पीती हुई। हज़रत सुवैबा जी थञ उन जे पुट हज़रत मसरूर रज़ी अल्लाह अन्हु भी पीती हुई। हज़रत सुवैबा जी थञ नबी पाक जे सोठ हज़रत अली जे भाउ हज़रत जाफर भी पीती हुई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यानी रिज़ाई अम्मा हज़रत सुवैबा जी थञ अबू सलमा रज़ी अल्लाह अन्हु पीती हुई। इन निस्बत सां नबी पाक जा 4 रिज़ाई भाइर थिया। बीबी हलीमा के 4 ॿार हुआ, ॿ पुट ॿ न्याणियूं। हिकिड़े जो नालो अब्दुल्ला, ॿिए जो नालो हुज़ैफा, ॿ न्याणियूं, हिकिड़ी जो नालो उनैसा ऐं हिकिड़ी जो नालो शैमा। बीबी हलीमा जा 4 ॿार हुआ ऐं उन जी हिकिड़ी थञ नबी पाक जे सोट हारिस जे पुट सुफियान भी पीती हुई। इन निस्बत सां नबी पाक जा 7 रिज़ाई भाइर था, 2 रिज़ाई भेनरूं आहिनि। नारे तकबीर, नारे तकबीर। शान मुस्तफा, शान सहाबा, शान आले बैत, जमियतुल इस्लाम, कायदे जमियत हज़रत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर। मोहतरम दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन महबूबल करीमल के केड़े शहर में मोकिलियो, इहो इंतिखाब भी अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक में फरमायो। इहो इंतिखाब अल्लाह रब्बुल आलमीन पाक फरमायो। जे शहर जो बयान कुरान में, कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्ना अव्वल बैतिन वज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका वहुदन लिल मुबारका वहुदन लिल आलमीन। इन करे तो डबल पढ़ा ताकि कुरान जे आशिकन जी दिल ठरे। कॾहिं त चओ, इन करे तो डबल पढ़ा तो जी अंदर मुसलमान जो ठरे। जो कुरान त असांजो रूह आहे। कुरान त कायनात क़यामत अची वेंदी जॾहिं रूह ख़त्म थींदो। ही रूह
कायनात जो रब जो कुरान हवाउन के कुरान जी जरूरत आ, पानी के समुंडन के दरियान के मौजुन के मच्छिन के पानी जी जीअं सॼे जहान के कुरान जी जरूरत आ, जबलन के रेगिस्तानन के पट्टन के फरिश्तन के इंसानन के जानवरन के कुरान जी जरूरत आ, जो कुरान जो रूह पूरी कायनात जी बका जो सबब थियो बीठो आ। मको पाक मक्के जी सरजमीन में पैरियों कर खुदा जो काबतुल्ला पैरियों घर खुदा जो काबतुल्ला अंग्रेजी ईस्वी तारीख मुताबिक अप्रैल के महीने में 571 ईस्वी में मक्के पाक की सरजमीन जे हजरत अब्दुल्ला जे घर में बीबी आमना जी गोद में अल्लाह नबी पाक जो मीलाद फरमायो। राजा तो जो मीलाद कहीं जी चापलूसी कौन तो कया, कुछ अखर समझाइण तो चाया। महबूबल करीम जो अल्लाह बीबी आमना जी झोली में मीलाद गण फरमायो। कयामत जी सुबह तक यो एक ही मीलाद काफी हो, ओरिजिनल मीलाद इन खां पोइ हज़ारे मीलाद थियल, पर उहे सभई को बि मोहम्मद अरबी जे असली शान मुताबिक मीलाद न थी सघंदो। यो भुलजी कोन पियो चवां, सोचे समझी समझाइण पियो चाहियां। तवज्जो कजो, जेके माण्हू हिकिड़ी टंग ते नची मीलाद 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 पिया कनि, उन्हनि खां पुछ मीलाद जी माना छा आहे? मुला बिदरती खां पुछ मीलाद जी माना छा आहे? मीलाद जी माना ॼमण कोन्हे, कंहिं चयो आहे? कहिड़े किताब में आहे? अरबी डिक्शनरी तव्हां पढ़ी आहे? लुगात जा किताब खोलियो, विलादत जी माना ॼमण, विलादत जी माना ॼमण, मीलाद जी माना ॼमण जी जाइ। डिक्शनरी खोलियो, फेरोज़ लुगात खोलियो, ॿिया लुगतुनि जा किताब खोलियो, लुगत में मीलाद जी माना ॼमण जी जाइ। हाणे मां तव्हां खां पुछां थो, खुली जवाब ॾिजो, असांजा महबूब नबी कहिड़े शहर में ॼावा? आस्ते था चओ यार, ॾाढे था चओ। मक्के पाक में, किथे? मक्को आ मीलाद, नबी आ नौ मौलूद, थी आ विलादत। ये टे लफ्ज़ मीलाद मक्को आ, छो जो ॼमण जी जाइ मक्को आ। पर जेकॾहिं सिंधी में चइजे घोटकी में साईं जन जो ॼमण थियो आहे, नऊज़ बिल्ला, इहा नबी जी तौहीन या इज़त है? तौहीन है न। भला इनके अरबी में चइजे घोटकी में नबी जो मीलाद थियो आहे, त इहा तौहीन है या इज़त है? मीलाद जी माना ॼमण जी जाइ। हाणे घोटकी नबी जो मीलाद आहे त इहा तौहीन है। वाकई सिंध असांजी जान आहे, वो मसलो कोन्हे। सिंध वाकई असांजी जान आहे, पर मक्को मदीनो असांजो ईमान आहे। जान ऐं ईमान जी कशमकश थी वञे, पोइ जान शहीद कराए ईमान जे मथां घोरे कुर्बान करे छॾिजां। सिंध जो ज़रो ज़रो मोहम्मद अरबी जी गुलामी लाइ आतो आहे। हुकुम पियो त हीअ सॼी सिंध रसूलुल्लाह जे हुकुम ते हाज़िर आहे। मक्को मीम मक्को आ, मदीनो आ, जिते महबूब जा कदम लगा, जिन शहरन जो तज़किरो रब कुरान में कयो, बल्कि मक्के पाक जो कसम रब कुरान में खणी वरितो। माण्हुनि खे ख़बर पवे कोन थी। दीन में बिदत सूरी हरू भरू जीअं तीअं करे बि दाख़िल कवी, दीन जो नक्शो मटाइबो। छा आहे? इश्क़ रसूल। मां जे रस्ते में अचां पियो, जनाज़ो हो, ओ हाजी माणिक शर रहमहुल्लाह अलैह, जेको मशहूर आहे करूंडी जो, उनजो करीबी दोस्त 99 सालन जो, जे हाजी माणिक के जेल मां चंदो बंदो करे जेल मां छॾायो। रईस सादिक साहब
अल्लाह उनजी कब्र ते रहमतूं नाज़िल करे। मुंहिंजो करीबी दोस्त हो, वो रात गुज़ारे वसीयत कई त मुंहिंजी जनाज़ नमाज़ अब्दुल कदीर पढ़ाए हकानी। पुटन फोन कई, अल्हम्दुलिल्लाह पहुंची वियुसि। मां जनाज़े ते पहुंची, बस तैयार हो, सिफ़ूं तैयार हुई, जनाज़ो पियो, मां लही जनाज़ो पढ़ायो। जनाज़े खां पहिरीं 2 मिंट ॻाल्हाइनि। जनाज़ो खयोंसीं त माण्हू चयो मौला दुआ, साईं दुआ। मुंहिंजो जनाज़े में अंदर तो दुआ पढ़ी, चया मुंहिंजी कहिड़ी, उहा कोन पई अचेसि। जेका नबी साईं जिन दुआ सेखारी आहे उहा हुन ॼट खे नथी अचे, जेका मुल्ला हुनखे सेखारी आहे उन ते फर्ज़ कंजो बीठो आहे। मां चयो तुंहिंजो 100 दुआऊं रसूल जी दुआ जे मुक़ाबले में कुझु कोन्हनि। रसूल जेका दुआ अंदर सेखारी आहे त जनाज़े नमाज़ में हीअ दुआ पढ़ंदा कयो, उहा रसूल सेखारी असां पढ़ी। बाक़ी जेका तुआरे मुल्ले ठाही उहा न को असां सिखंदासीं, न कोई पढ़ंदासीं। ॻाल्हि त सिधी आहे, छो था माण्हू सम्झनि। वरी ज़िद, वरी बस मौला के जो तुंहिंजी ग़लती आई है, चवंदो ई नबी खे नथा मञनि। मुंहिंजी ग़लती छो कढी, मां नबी खे नथा मञनि। किथे नबी साईं ज़ात, किथे तुंहिंजी ग़लती। दीन इस्लाम शफ़ाफ़ आहे। बिदअतनि जूं ग़लतियूं बिदअत में उहे इश्क सां दावा नथियूं भेटाए सघजनि। दुआ कयो अल्लाह साईं जंहिं हक़ जी जमायत में रखियो आहे उन हक़ जी जमायत जी बरकत असां सभिनी खे आमीन नसीब फरमाए। मोहतरम दोस्तों, तवज्जो कजो, ॻाल्हि सम्झण जी कोशिश कजो। अल्लाह जा महबूब नबी 2 साल बीबी हलीमा वटि रहिया। बीबी हलीमा जो बयान 2 साल मुसलसल महबूब के थन प्यारियों। जॾहिं 2 साल पूरा थिया, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अम्मा बीबी आमना आई। उन्हें अची चयो, आए हलीमा 2 साल पूरा थी विया, ही तुंहिंजो हदियो, ही तुंहिंजा तोहफ़ा, ही तुंहिंजा पैसा, मूंखे मुंहिंजो बच्चो हले। बीबी हलीमा वापसि हदिया करे चवण लगी, हदियनि जी मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे। हिन बच्चे मां जेके बरकतूं मूंखे मिलियूं आहिनि, जेके अनवारात ऐं तजल्लियूं मूंखे मिलियूं आहिनि, जेके सादतूं ऐं भाग मूंखे मिलिया आहिनि, उहे मुंहिंजे लाइ तमामु काफ़ी आहिनि। आए आमना, तोखे मिन्नत ऐं इलाज थी कयां, महिरबानी करे ओ ॿार अञा बि 2 साल मूंखे ॾे ताकि ख़िदमत करे करे धौ करे सघां। हाणे तूं दिल ते हथ रख, या का माउ ॿुधे थी त उहा दिल ते हथ रखे, जंहिंजो बच्चो 2 साल हुन खां जुदा हुजे, अॼु हुनखे मिलियो हुजे, वरी 2 सालनि लाइ ॾींदी। छिक हुई, बच्चो मिलियो, हाणे कान थी कर। मगर बीबी आमना उहा हुई जेका रहमतुल लिल आलमीन जी मां हुई। उन जी दिल में भी रहमत हुई। अमा आमना फरमायो, का गाल काने हलीमा, अॼु वरी बि तूं भले मोहम्मद खे 2 साल ॿिया बि खण, मां तोखे इजाज़त ॾेई छॾी। 2 साल ॿिया बि ॾिनई। घणा थिया? महबूब चने 4 साल जा थिया। बीबी आमना आई, आए हलीमा मुझे अमानत मुझे वो तरफ वापस कर, मुझो बच्चो मूंखे ॾे, मक्के पाक में वठी वञा। बीबी हलीमा जो आहद वफ़ात सही आहे, ॾींहं आहद मुताबिक कामिलन 4 साल पूरा थी चुका आहिनि। इन आहद मुताबिक तोखे मां बच्चो ॾियां थी, बेशक तुंहिंजो पुटु मां तोखे ॾियां थी, पर मोहम्मद खां जुदाई में मुंहिंजो गुज़र कीअं थींदो। इन करे दुआ थी घुरां, या अल्लाह मोहम्मद के जल्दी मूंसां मिलाए जाए। बीबी हलीमा दुआ घुरी। बीबी आमना मक्के पाक में पहुंची। हजरत अब्दुल मुतल्लिब आयो, अम्मा इनकी जल्दी छो खणी आई है? अञा मक्के में वबा पई हले, मक्के में माण्हू मां माण्हू में वायरस पियो लगे, माण्हू मां माण्हू के बीमारी पई लगे। इनखे तूं हिते छो खणी आई है? हिन ॿार खे खण, जिते वठी आई उते छॾिया त 2 साल प्या बि रहे।
ये माण्हूअ मां माण्हूअ खे बीमारी लगण वायरस थियण इहो हाणे तव्हां चङी तरह सम्झी विया हूंदो लॉकडाउन में लठियूं खाई वायरस छा हूंदो आहे पंहिंजो सुठो तजुर्बो थी वियो आहे बिलाखिर बीबी आमना ॾाॾे अब्दुल मुतलिब जे चवण ते ओ बार वरी भी बीबी हलीमा वट वठी आई 2 साल ॿिया बि रहिया घणा थिया 6 थी विया अञा तूं 2 साल विसारे छॾिया घणा 6 साल थिया उम्मे ऐमन जो बयान शाम जो टेम बीबी आमना मूंखे घुरायो ऐं उम्मे ऐमन सुभाणे पंहिंजो बच्चो वठी ईंदासीं हाणे मुंहिंजो बच्चो हमेशह ज़िंदगी मूंसां गॾु गुज़ारींदो उहो मुंहिंजो बच्चो आहे मां हुनजी मां आहियां हू मूं में निहारींदो मां हुन में निहारींदमि हू मूंसां प्यार कंदो मुंहिंजो बच्चो आहे मां हुन सां प्यार कंदमि ज़िंदगी मूंसां गॾु गुज़ारींदो बसि सुबुह थिए था हलंदासीं उम्मे ऐमन जो बयान सॼी राति बीबी आमना आराम कोन कयो खुशी विचां सॼी राति जागंदी रही सुबुह जो टेम थियो बीबी हलीमा वटि पहुतासीं बीबी हलीमा वटि असां आयासीं महबूब मोहम्मद बि 6 सालनि जा नंढड़े ॿार जा नंढड़ा कपिड़ा बि तयार थिया सामान तयार करे असां उतां मोकिलाए मदीने पहुतासीं मदीनो क्रॉस कयोसीं बीबी आमना जी तबीयत ख़राब थी वई तमामु घणी तबीयत ख़राब थी वई सीने में छाती में तकलीफ़ वधण शुरू थी वई बीबी आमना ज़मीन ते वेही रही काफ़ी शिद्दत हुई सूर जी बीबी आमना जंहिंमें तड़पण लगी दिल में दौरो पइजी वियो दौरो जो पइजी वियो बीबी आमना फौत थी वई लेटी पई फौत थी वई नबी पाक नंढा 6 सालनि जा नंढड़ा ॿार पंहिंजी माउ सां चवणी पिया अमा उठ न अमा हल न अमा तोई त चयो सॼी ज़िंदगी गॾु गुज़ारींदासीं सॼी ज़िंदगी मोहब्बत प्यार में रहंदासीं अमा उठ न तालो मक्के में उम्मे ऐमन जो बयान नबी पाक पंहिंजे हथनि मुबारकनि खे उम्मे ऐमन जे गलनि में लगाए ज़ोर सां जो पंहिंजी आमना बीबी आमना पंहिंजी माउ जे वात में लगाए चप खोले रहिया हुआ फूक ॾेई रहिया हुआ मां हाणे साथों में अची वियो हूंदो हल मके पाक में उम्मे ऐमन जो बयान मां रोईंदे टुरंदे मोहम्मद जे बाज़ू मां पकड़ो मुंहिंजो ऐं मोहम्मद ही वापसि न ईंदी जावेदानी जे तरफ़ वञी चुकी आहे वापसि न ईंदी तुंहिंजी माउ फौत थी चुकी आहे नबी पाक खे सम्झायमि उते तदफीन कराए हथे खाली उम्मे ऐमन सां गॾु नबी पाक मके में पहुता अब्दुल मुतलिब वेठल लही आयो नंढे ॿार सां भाकर पाईंदे उनखे चुमियो ॾेई चवण लॻो ऐं मुंहिंजा नंढड़ा बचड़ा पुट मोहम्मद घबराए जाने जेकॾहिं तुंहिंजी माउ फौत थी वई तोखे माउ वारी मोहब्बत मां ॾींदमि ऐं जेकॾहिं तुंहिंजो पीउ कोन्हे त पीउ वारी मोहब्बत में मां तोखे ॾींदमि नबी पाक जो बयान 2 साल मां पंहिंजे ॾाॾे सां गुज़ारिया ॾाॾो बिलाखिर सकरात जे टेम ते बिस्तर ते अची सुतो बिस्तर ते सुम्हियल हो सभिनी पंहिंजे पुटनि खे घुराई वसीयत कंदे चवण लॻो ही मोहम्मद कयां पियो अबू तालिब जे हवाले ऐं अबू तालिब भई तुंहिंजी घरवारी फातिमा बिन्त असद रज़ी अल्लाह अन्हा ॿिन्ही जे हवाले मुंहिंजो बच्चो थो कयां इनखे मुंहिंजो पोटो न सम्झो बल्कि मुंहिंजो सॻो पुटु सम्झो पंहिंजी जान खां वधीक हिन सां प्यार कजो नबी पाक जो बयान जॾहिं मदीने शहर में नबी पाक जुमो पढ़ाए रहिया हो मस्जिद नबवी में तॾहिं साईं जन फरमायो चाचे ऐं चाची मूंखे उहो कुर्ब ॾिनो जो मुंहिंजा सॻा पीउ मां बि मूंखां विसरी विया नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहलबैत जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हज़रत मौलाना फजल रहमान घणनि सालनि जा थिया 8 सालनि जा ॾाढी 2 वसीयतूं कयूं हिकिड़ी त मोहम्मद जो हथ अबू तालिब जे हथ में इहो पाले ॿी वसीयत ही त मुंहिंजी पग मुंहिंजे पुट ज़ुबैर जे मथे ते रखिजो छो जो अब्दुल मुतलिब जा 10 पुट हुआ घणा ॻणजो
हिकड़े जो नालो हमजा, हिकड़े जो नालो अब्बास, हिकड़े जो नालो अबू लहब, हिकड़े जो नालो अबू तालिब, हिकड़े जो नालो ज़ुबैर, हिकड़े जो नालो हारिस, हिकड़े जो नालो मुक़व्विम, हिकड़े जो नालो हजल, हिकड़े जो नालो ज़िरार, ऐं हिकड़े जो नालो अब्दुल्लाह। अब्दुल मुतल्लिब खे 6 न्याणियूं हुयूं, यानी नबी पाक जूं 6 फुफियूं हुयूं। उम्मे हकीम, बी जो नालो आतिका, टी जो नालो बरा, चौथी जो नालो उमैमा, पंजी जो नालो अरवा, छही जो नालो सफिया। ऐं हज़रत बीबी सफिया रज़ी अल्लाह अन्हा नबी पाक ते कलमो भरे मुसलमान थी हुई। अब्दुल मुतल्लिब वसीयत कई, मुझे सरदारी पग मुझे पुट ज़ुबैर दे रखजो। साइजिल जो बयान जॾहिं साइजिल 12 सालन जा थिया, चाचो अबू तालिब तैयार थियो, तैयारी कयई। सुबह जो टाइम हो, नवा कपड़ा पियो पाए, खुशबू पियो आणे, तेल कंदा पियो करे। नबी 12 सालन जा फरमाए चाचा छा ॻाल्हि आहे, किना तैयारी आहे? चाचे जवाब में चयो आए बछड़ा मुल्क शाम पे वञा, वापारी तैयार तिजारत जो सामान खणी शाम में वापार कंदासो। त नबी पाक 12 सालन जा नगरा बारन दिल्ली हसरत ज़ाहिर कयो। चाचा जेकर दिल चवई तो मुखे भी घुमाए हल। तॾहिं अबू तालिब जवाब में चयो छॾ के वञा ऐं मोहम्मद, तू जिते भी चवंदे मां तोखे घुमाइण हलण लाइ तैयार आहियां। घरनि में हूंदा आहिनि नंढड़ा नंढड़ा ॿारड़ा, तव्हांखे आहिनि न? पोइ तव्हां केॾा तयारु थी वेंदो न संभरी, त पोइ वरी इहे ॿार चंबड़ी पवंदा, बाबा मूंखे वठी हल, मूंखे वठी हल। बाबा छॾ शहर में रश हूंदी, घोटकी में धिक धिक आहे, रश हूंदी, न न मूंखे वठी हल। पोइ असां वरी छा कंदा आहियूं, ॾिसंदा हाणे हिन मां फाथा आहिनि, केरु संभालींदो, हंगी पोइ केरु संभालींदो। पोइ वरी असां छा कंदा आहियूं, कॾहिं 10 रुपया खीसे में ॾींदा, अच्छा हीअ वठो हल जान छॾ। भला जे 10 में राज़ी न थियो त 20 रुपया अञा बि राज़ी न थियो त घर में ॿियो को दर हूंदो, हुनखे हिन दर खां ॿियारे पाण हुन दर मां भॼी वेंदासीं। लेकिन अबू तालिब वेही रहियो, वेही नंढे ॿार खे भाकुर पाए चवण लॻो ऐं मोहम्मद रस्तो थोरो ॾुखियो आहे, शाम जो पोइ सफ़र तकलीफ़। साईं फरमाए भले, चई ठीकु आहे पोइ भले, त पोइ मां बि तोखे घुमाए हलण लाइ तयारु आहियां। ॿुधजां, अल्लाह जे महबूब जी उम्र मुबारक 12 साल। अबू तालिब साइजल के वठी करे रवानो थियो। जेॾी महिल इहो काफ़िलो या जमायत इहो टोलो वापारियुनि जो गंढगढ़ टोलो रवानो पियो थिए तीमा ॻोठ जे भरिसां। ॻोठ हिकिड़ो आयो तीमा, तंहिं तीमा ॻोठ में बुहैरा राहिब जी देवल जे मथां माड़ी हुई। उन बुहैरा राहिब जी देवल जे मथां माड़ी हुई। उन माड़ी ते अल्लाह जे वली वाक कंदे कंदे अल्लाह जो ज़िक्र पे कयो। उन आसमान ते निगाह कई, ककर सारा मथे मथे, पर हिकिड़ो ककर तमाम हेठि। हिन तकड़ में माड़ी ता निगाह जो कई त हिकिड़ो टोलो हिकु जमायत पई अचे। ककर उन्हनि सां गॾु छांव उन्हनि ते कंदो, उन्हनि सां गॾु गॾु हलंदो पियो अचे। हिन खां दान निकिरी वई, अल्लाहु अकबर। बस जरूर हिन में को अल्लाह जो वली हूंदो, जरूर को बुजुर्ग हूंदो, आलिम हूंदो। वञा उन सां मुलाकात करे अचां, दीदार करे अचां, ज़ियारत करे अचां, मिली अचां। इन जे करे मिलण जो जी हसरत पियो रखे जो हू पाण बि अल्लाह जो वली हो। तव्हां इन जे करे आलिमनि सां हथ मिलाइण या ज़ियारत करण जी कोशिश कंदा आहियो, हसरत कंदा आहियो, छो जो तव्हांजी दिलनि में पाण ईमान आहे। जंहिं दिलि में ईमान कोन्हे उहो आलिम जी इज़त छो कंदो? उहो हसरत या छो कंदो त मां बुज़ुर्गनि सां मिलां? जंहिंजे दिलि में माल जी मोहब्बत हूंदी, उहो मालदारनि जी ज़ियारत करण लाइ ॻोल्हा कंदो। फलाणो भोतार ॾिसी अचां,
जिनके दिल में ईमान होंदो वरी ईमान वारन इल्म वारन जी तलाश कंदो तो उन्हें बुजुर्ग के ॾिसी अचां चई लई आयो स्पीड में टोलो पे आयो उन्हें अतरे बियो 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 थोरो बियो थोरो सब बीठा केर कारे पिया वञो हाणे जो तुंहिंजो कहिड़ो कमु आहे जी मां बुहीरा राहिब आहियां देवला ही मुंहिंजी माड़ी आहे मथे मां तव्हां सां मिलण आयो आहियां अच्छा हाणे ॾिसण लॻो त ॾिसां त सही हिनखे बिहारियो अथमि त हिननि मां अल्लाह जो वली कहिड़ो आहे सभिनी में नज़र कई ॿार ते हुनजी निगाह ई कोन वई 12 सालनि जो ॿार नंढड़ो पोइ ते हिन वॾनि में बि तकियो ऐं अक्सर घणा ई माण्हू बैयत खां इन करे रहिजी वेंदा आहिनि जो ज़ईफ़ ऐं पोड़ो पिया ॻोल्हींदा आहिनि हालांकि ॿारनि में वली हूंदा आहिनि जवाननि में वली हूंदा आहिनि औरतुनि में वली हूंदियूं आहिनि जरूर कोने त पोड़ असहाब कहफ केर हुआ जवान नौजवान हुआ इन्नहुम फित्यतुन आमनू बिरब्बिहिम वज़िदनाहुम हुदा नौजवान हुआ सो हिन पे ॻोल्हियो हिन ॿार ते सब नज़र न कई ॿियनि सभिनी ते नियारे नियारे दिल में फ़ैसिलो कई वली हुजण वारो हिननि में त उहो चाढ़ो ई कोन्हे को अलाए कहिड़ो ककर छां पियो करे दिल ही दिल में पोइ न सोचो त हाणे हिकिड़ी अटकल थो करे ख़बर त पवे कंहिंजे पोयां ककर आहे हिन चयो आहे जमात वारो आहे टोलो मां तव्हांजी दावत करण चाहियां थो मानी जी दावत क़बूल कयो मुसाफ़िर जने हामी भरी चई जेकरे मुंहिंजी दावत क़बूल था करियो पोइ मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे उहा शर्त ही आहे तव्हां सभु गॾिजी मुंहिंजी माड़ी ते न हलो बल्कि सभु ते बीह रहो हिकिड़ो हिकिड़ो करे माड़ी ते वञे टोले मां हिकिड़ो निकितो ककर दाना छांव करे बीठो ॿियो बि टोले मां निकितो टियों बि टोले मां निकितो ककर जी छांव मथां आई जॾहिं नंढड़ो ॿार 12 सालनि जा नबी महबूब मोहम्मद रबी निकता त ककर भी टोले मां निकतो नबी पाक माड़ी ते त ककर जी छांव में माड़ी ते तो सुभान अल्लाह टोलंदो स्पीड में जने मथे चढ़ियो माड़ी ते वेही हुन ॿार खे चुमियो ॾेई चवण लॻो आए बचड़ा तुंहिंजो नालो छा आहे त हुन ॿार चयो मुंहिंजो नालो आहे मोहम्मद नालो गारंटी आहे जहान जग जहान जे लाइ रोशन सिजा तारीफ जे लायक आहे पूरी कायनात तारीफ कंदी 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 ऐं थकजी पवे पर तारीफ खत्म न थे उहो ई सरापा मोहम्मद अरबी आहे जंहिंजो शान रब पाण बि क़ुर में बयान करे इन बार चयो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दैनर पोईरा राइब जो दिमाग चकराइण जण लगो कई तौरात जा वर्क दिमाग में पलट जण लगा सॼो इल्म उन जी स्क्रीन में घुमण लगो ऐं कई मुबशरात ऐं बशारतूं उन जे ज़हन मां गुज़रण लॻियूं बिलाख़िर हिन जी दिल में ख़्याल आयो त उहो ई त ॿार कोन्हे जंहिंजी हज़रत ईसा बिशारत ॾिनी मुबशिरम बिरसूलिन यती मिन बाद इस्मुहु अहमद वरी पुछे नंढड़ा तुंहिंजो नालो छा आहे चई अहमद चई अड़े सवेर छा चई सवेर चई सवेर मां उहो नालो वरितो जेको ॾाॾे रखियो हींअर उहो नालो ॿुधाए मां जेको अम्मा रखियो पोइ हिन जे ज़हन में आयो त आख़िर ज़मा पैगंबर जी निशानी कहिड़ी हूंदी दिल में ख्याल अची वियसि हा हिकिड़ी पढ़ी अथमि उहा इहा त हुन जे ॿिन्ही कुलनि जे विच ते चमड़ी ते ठपो लॻल हूंदो कुदरती जे ठपे ते लिखियल हूंदो मुहम्मद रसूलुल्लाह
हिन छा कयो कालर वारी चाहे ता कपड़ो जो हटाई नहीं कपड़ो खणी हटाई तड़े वाक्य ते लिखियो पियो मोहम्मद रसूल तकड़ में कपड़ो ॾेई छॾियो ॾिठे त के ॾिठो त कोन हिन चरियन खे कहिड़ी ख़बर त ही हस्ती कहिड़ी आहे अलाए मता तकलीफ़ न ॾियनि ढके छॾी चई नंढड़ा कंहिंसां गॾु आहे चई मां पंहिंजे चाचे सां नालो छा अथसि चई अबू तालिब हिनखे काॾे पियो वठी वञे चई वठियो पियो वञासि शाम में चई न उते यहूदी हिनखे न वठी वञ हिनखे हितां वापसि करे छॾ हिन मां कई कुदरत जा इज़हारात निशानियूं रब कुदूस जे कुदरत जूं निशानियूं ज़ाहिर थींदियूं हिनखे वापसि मके में मोकिले छॾ साईं फरमाइनि था पोइ बुहीरा राहिब जे चवण ते मां वरी वापसि मके हलियो वियुसि ऐं चाचे वारा मुल्क शाम हलिया विया घणनि सालनि जा साईं जिन में 21 सालनि जा थिया त चाचो ज़ुबैर फौत थी वियो हाणे सरदारी जी पग साईं जिन जे चाचे अबू तालिब जे मथे ते रखियो हाणे उहो सरदार थियो ऐं इहो सरदार हो साईं जिन जी उमिरि जॾहिं 50 साल हुई तेसि ताईं घणी मक्के जे कुरैशिन ज़ोर पे लगाया तकलीफ पहुंचायूं लेकिन महबूब जी पुश्तो पनाह अबू तालिब हो अबू तालिब नबी जी पुठ हो जॾहिं साईं नबूवत जी दावा कई उम्मत खे कुरान पढ़ी ॿुधायो मुशरिक ऐं बिदअती मछरजी पिया असांजे बुतनि जे पेरनि में लखे रुपया माण्हू पैसा रखंदा आहिनि बुत जिन दरगाहनि में पयल उन्हनि बुतनि जे पेतनि में किरोड़े किरोड़े रुपया पिया अचनि अॼु जे हिक रब जी ॻाल्हि थो करे त सजदो हिकिड़े अल्लाह खे करियो रुकू हिकिड़े अल्लाह खे करियो तवाफ़ हिकिड़े अल्लाह जो मुश्किल में पुकारण हिकिड़े अल्लाह खे त पोइ हिननि बुतनि खे केरु खंगींदो ई कोन्हे पैसनि जो छा थींदो मोहम्मद पंहिंजी तबलीग खे बंदि कर लेकिन महबूब मोहम्मद उहा हस्ती हो जेके कुरान फरमाए फस्दा बिमा तुअमर व आरिज अनिल मुशरिकीन मुशरिकन जी परवाह न कर चिट्टो हक जेको अमर कयो वियो थई चई छॾ चढ़ंदा बचड़ंदा पर बिन खे हिदायत मिलंदी न ये हिदायत वारा कम जान अबू तालिब साईं जी उम्र 50 साल हुई तेस ताईं सरदार रहियो अल्लाह जे महबूब खे मुशरिकन घणो रोकण जी कोशिश कई बिलाखिर हिकिड़े ॾींहुं पेशकश लाइ घुरायो आए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझी मर्जी छा आहे असांजे बुतनि जे ख़िलाफ़ तूं मेहनत पियो करी तुंहिंजी मर्जी छा आहे नबी महबूब मोहम्मद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इबादत जे लाइक़ बुत कोन्हनि इबादत जे लाइक़ हिकु अल्लाह जी ज़ात आहे 27 सिपारे में अल्लाह जो कुरान फरमाए थो सूरज जो नालो न ॼाण आयत नंबर 5 में कुरान फरमाए थो फस्जुदो सजदो भी हिकिड़े अल्लाह जो हक़ आहे इबादत भी हिकिड़े अल्लाह जो हक़ आहे चवण लगा तुझी मर्जी छा आहे जेकॾहिं तुंहिंजी मर्जी बादशाह जी आहे पोइ कुदी छॾ हलिया तोखे पग पाराए सॼे अरब जो बादशाह था कयूं जेकॾहिं तुंहिंजी मर्जी हसीन जमील छोकिरी सां शादी करण जी आहे पोइ जिते आमिर जो इशारो कंदे उन घर मां तोखे शादी कराई वेंदी जेकॾहिं तुंहिंजो मतिलबु माल ऐं दौलत आहे त असां सभु अरब वारा चंदो करे पैसो तुंहिंजे कदमनि ते रखंदासीं तूं असां सभिनी खां वॾो रईस थी वेंदे नबी पाक उन जे जवाब में उहे कुरान पाक जो आयतूं पढ़ियो जेके हज़रत उमर जे साम्हूं उन जी भेण पढ़ियो उहे आयतूं पढ़ियो जेके हज़रत जाफर असहम निजाशी बादशाह जे साम्हूं पढ़ियो साईं खे जवाब कोन ॾिनो बल्कि उन्हनि खे सिर्फ़ कुरान जी तिलावत करे ॿुधायो मौली लुंड साहब चवंदो आहे त कुरान मुशरिक लाइ गोली आहे अल्लाह जो कुरान ई आयतों पढ़ियो सी पारो नंबर 16 सूरत जो नालो था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
يخشى تنزيلا ممن خلق الأرض والسماوات العلى الرحمن على العرش استوى له ما في السماوات وما في الأرض وما بينهما وما تحت الثرى. मक्के जे कुरैशन वॾा ज़ोर लॻाया त कहिड़े न कहिड़े तरीक़े सां बंदि कई वञे ॻाल्हि खे। पोइ हिकिड़े ॾींहुं अबू तालिब खे फिरी आया। इहो सम्झो ॻाल्हि। अबू तालिब खे चयऊं लास्ट वार्निंग आहे, आख़िरी मौक़ो आहे, अॼु तोखे चवंदा वरी न चवंदासीं, चाचे पंहिंजे भाइटे खे सम्झाए छॾ। अबू तालिब घबराइजी घर पहुतो। हाणे भाइटे खे लफ़्ज़ कहिड़ा चई? भाइटिया पंहिंजे पोढ़े चाचे जे पुठनि ते ओतिरो वज़न रख जेतिरो खणी सघे। साईं जन रोई ॾिनो, अखियुनि मां पाणी। साईं जन फरमाए मुंहिंजे दिलि में ख़्यालु अची वियो शायदि हिकिड़ो ई मुंहिंजो पुश्तो पनाह आहे, हिकिड़ी ई मुंहिंजी पुठा, हिकिड़ो ई मुंहिंजो सहारो आहे, शायदि अॼु इहो सहारो मूंखां ख़तमु पियो थिए। तॾहिं साईं जन फरमाए चाचा ॻाल्हि ॿुध, इन्हनि खे वञी चओ त इहे मके वारा आसमान तां सिज लाए मुझे तिरी ते रखल, चंड लाए मुझे बी तिरी ते रखल, ऐं चवनि त तबलीग न कर, वाइज़ न कर, दर्स न दे, कुरान न पढ़, त इन्हे चंड ऐं सितारनि खे ऐं चंड खे सिज खे थुके थुॾे छॾींदुसि, पर मां अल्लाह जे पैगाम खे बंदि कोन कंदुसि। वो चाचे छा चयो? चाचे पुठनि ते ठपो नहीं, पुठी ठपे भाइटिया हाणे जीअं खपई तीअं वञी कर, इंशाअल्लाह मरण घड़ी ताईं मुंहिंजो सहारो तोखां ख़तमु कोन थींदो। पोइ साईं जन तबलीग, साईं जन जॾहिं 22 सालनि जा थिया त फरमाईंदो सुबुह जो टाइम हो, नौजवान मूं वटि आया के 25 सालनि जा, 23 सालनि जा, 20 सालनि जा नौजवान 25-30 मूं वटि आया ऐं मोहम्मद सलाह करणी आहे, किथे मशवरो कयूं, अञा नबूवत न मिली हुई। ते मां चयोमान त पोइ अचो। पोइ हिकिड़ो साथी हो अब्दुल्ला बिन जुदान, उन जो मुंहिंजे घर हलो, उन घर वॾो अब्दुल्ला बिन जुदान जे घर में वेठासूं। पोइ नौजवान ने हिकिड़ो अर्ज़ कयो त हिन दौर में ज़ुल्म वधी वियो आहे, मज़लूम जो केरु आवाज़ ॿुधण लाइ तयारु कोन्हे, हिकिड़ी तंज़ीम था जोड़ियूं जंहिंजो मंशूर इहो हूंदो त हर ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत। अञा नबूवत न मिली हुई। साईं जन फरमायो जॾहिं उन्हनि ईअं चयो त मां वॾी ख़ुशी सां उहो क़बूल कयो त इहा त तंज़ीम हुजणु खपे। पोइ उन्हनि छा कयो जो उन जो नालो रखियो फुज़ूलियात खे ख़तमु करण जो, इन करे उन जो नालो रखियो हिल्फुल फुज़ूल, इन अहद जो हिल्फुल फुज़ूल, फुज़ूलियात खे ख़तमु कजे। पोइ उन तंज़ीम जो अमीर ऐं सदर नबी साईं जन खे कयूं ऐं उन जो जनरल सेक्रेटरी अबू बकर सिद्दीक़ खे कयूं। साईं जन जी उम्र 60 साल हुई। मदीने में बयान पे फरमायो, फरमाए जेकॾहिं अॼु बि मूंखे उन जमायत जी केरु मूंखे दावत ॾींदो त ख़ुशी ख़ुशी क़बूल कंदुसि। अॼु जमीयत उलमा इस्लाम जो मंशूर कहिड़ो आहे? फितननि जो ज़मानो आहे, हज़ारे साल गुज़री चुका आहिनि, लेकिन अॼु बि हिकिड़ी अहिड़ी जमायत मौजूद आहे जंहिंजो मंशूर उहो ई आहे जेको नबी पसंदि कयो, हर ज़ालिम सां बग़ावत, हर मज़लूम जी हिमायत। क़ौम मज़लूम आहे, अॼु कौम मज़लूम आहे त मज़लूमनि जे हक़नि जे करे पूरे मुल्क में आवाज़ कंहिं उथारियो आहे? जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर, नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदा जमीयत हज़रत मौलाना फजल रहमान, यहूदिन ते, कादियानिन ते, कुरान जे सदर ते मज़लूम आहियूं। मुसलमान घटि थी, मुसलमान पंहिंजे ईमान में कमज़ोर थी चुका आहिनि। असां जेकर सभु ॾाढ़ियूं रखी सभु पटका ॿधी हलो त रिपोर्ट पहुची वेंदी उन्हनि खे भेण सभु मुला वधी विया अथव, सभु मुला थी विया अथव। हिते सुन्नत जो दाबो ऐं रोब, उते फिरांस जे सदर जी पतलून खे आलो करे छॾियो। असां कमज़ोर आहियूं, असां नालायक आहियूं, असां सुन्नत सां बेवफ़ाई दगाबाज़ी कई आहे। तॾहिं असांजे हूंदे असांजे नबी जा खाका ठाहिया वञनि।
फ्रांस के सदर एडी बदमाशी कई, पूरी कौम ऐं पूरी उम्मत फ्रांस के सदर के ऊठ ते फुके थी। लानत हुजे उन ज़ालिम ते। खत्म नबूवत जा रज़ाकार दुनिया में मौजूद हैं। असां मैदान ते लही चुका आहियूं। कायद जमीयत मौलाना फजल रहमान साहब झंडो खणी मैदान ते लही चुको आहे। ही वक्त आहे जिहाद जो, ही वक्त आहे आवाज़ बुलंद करण जो। कायद जमीयत मैदान ते लही चुको आहे ऐं हज़ारे लखे आलिम उन जे पोयां लॻा आहिनि। हाणे नारो हणी मैदान ते लथायूं। हाणे इंशाअल्लाह 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 इन उहो वक्त आणींदासो जो इन हुकूमत जो बिस्तरो गोल कराए, कादियानी नवाज हुकूमत जो बिस्तरो गोल कराए, सुख जो साह खणी उम्मत के कुरान मजीद जो निजाम नाफ़िज़ कराइण जी मुकम्मल कोशिश करदा। नारे तकबीर, सबीलुल्लाह सबीलुल्लाह, अल-जाद सबीलुल्लाह सबीलुल्लाह। जमीयत उलमा इस्लाम, इमरान यहूदियत, इमरान कादियानियत, कादियानी नवाज यहूदी नवाज इन्हें हुकूमत में असां के मुल्क प्यारो आहे, असां के पाकिस्तान प्यारो आहे। असां चवंदा त इन प्यारे मुल्क में के प्यारा कुर्सन ते वेहन जेके हिन कुरान जो निज़ाम नाफ़िज़ कनि। असां मुसलमान हुकूमत कनि असांजे मथां यहूदी। असांजो मुल्क पाक ऐं निज़ाम हले पलीद। ईअं न थींदो। पाक मुल्क में पाक कुरान शरीफ जो इंसाफ़ ऐं रहमत वारो कानून नाज़िल थियण नाफ़िज़ थियण खपे। इन जे लाइ आलिमनि महिनत कई आहे। तो इंशाअल्लाह इन मेहनत में आलिमन जो भरपूर साथ ॾिबो। हाँ मैदान ते लही चुका आहियूं। हाणे सिर्फ घर जी बाजी लगी त लॻाए बि, जेकॾहिं तारीख़ हलाइणी पई त हलाए बि। जेल भरणा पिया त जेल भरियो जी तारीख़ हली, जेल भरबा, पर इंशाअल्लाह इन कादियानिन मां जान छॾाए ख़त्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ करे ॾेखारींदासूं। केड़ा केड़ा साथ दीना आलिमन जो साथ दीनो इंशाअल्लाह। जमीयत उलमा इस्लाम जो साथ देबो इंशाअल्लाह। मां जेको चयो अल्लाह से पांजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।